अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उदउ इला सबीलि रब्बिका बिल हिकमति वल मौइज़तिल हसनति वजादिलहुम बिल्लती हिय अहसन। अज एपिसोड नंबर 16 में मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा मुनाज़रा ते मुंहिंजा चौथो मुनाज़रो आंखे साम्हूं पेश करे में अचे थो। मुनाज़रा डोंज जेको आहे डोंज पाण पढ़ूं था, सिंध में हिनखे डोंज पढ़ाइजे थो, पाण मशहूर डोंज आहे। ई मुनाज़रो मौलाना जे मुनाज़रे में जा मणी कथा वधारे मशहूर मुनाज़रो आहे। हिन मुनाज़रो मशहूर एतिरे लाइ करे आहे, जेको वॾो मुनाज़रो हो, इन मुनाज़रे जी तफ़सील ऐं विगत इन किताब में लिखियल आहे कि तक़रीबन 50 पना आहे। वॾा ॻाल्हि आंखे साम्हूं इहो बयानु थियणु मुश्किल आहिनि, पण कोशिश ईअं हूंदी जे अहम ॻाल्हियूं इन मुनाज़रे में जेकी पण थियूं उहो मड़े आंखे साम्हूं इहो बयानु करे में अचे। इन मुनाज़रे जी सॼी रुदात, सॼी कहानी ने सॼी विगत ई लिखाई हुई हिकिड़े इंसान अल्लाह जे वाने ख़ैरखा, जंहिंजो नालो हो सेठ हाजी साहिब ॾिनो अली मोहम्मद मेमण डीपले जो रोंदल हो सेठ हाजी साहिब ॾिनो। इन मुनाज़रे में पिण हाज़िर थिया हुआ मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा साथी हुआ। पोइ जेको तक़रीरूं थियूं ॿिन्ही तरफ़ खां मुनाज़रे में, उहो तक़रीरूं मिड़े लिखियूं न पिंड जी रीतें, पिंड जा ख़र्चा करे अने उहो जेको मुनाज़रे जी किताब वई उहो मिड़ी माड़े में मुफ़्त विरायूं। अहिड़ा अल्लाह जा वाना हुआ। ई जेको साहिब ॾिनो, हाजी साहिब ॾिनो हुआ, ई मुख़लिस मुत्तक़ी परहेज़गार इंसान हुआ, जंहिंखे दीन जी तबलीग जो हमेशह ख़्यालु हूंदो हो अने आख़िरी टाइम सूदी इन दीन जी दावत अने तबलीग जो ई फ़र्ज़ निभायूं। दीन अने दीनदार माण्हूअ से इल्म अने इल्म वारे माण्हूअ से हमेशह इन जो ताल्लुक़ हो। दुनिया से सिर्फ़ु एतिरो ज ताल्लुक़ हो जेतिरी ज़रूरत हुई। पंहिंजे घर में हर वक़्तु मिसकीन, मोहताज, बेबस, लाचार माण्हूअ कंहिंखे रखंदा हुआ। ग़रीब ऐं मिसकीन जी मदद करे में ख़ुशी महसूसु कंदा हुआ। क़ुरान अने सुन्नत जी इत्तिबा कंदा हुआ, तंहिंजो ख़ासि ख़्यालु रखंदा हुआ। जंहिंजो हिकिड़ो वाक़ियो गवाह आहे जे आख़िरी ॾींहं में, छहें ॾींहं में जरा सख़्तु बीमार हुआ, उन टाणे घर वारे दवाऊं मंगायूं, पण हाजी साहिब ॾिनो मरूम जेको आहे उन दवा खाधे खां इनकार करे छॾियऊं, जे आउं दवा नथो खियां। पोइ जरा मौलवी मोहम्मद उमर जूणे जो, जेको मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा कुथाबी अने साथी हुआ, उहो आया हाजी साहिब वटि पुछाए लाइ करे त हाजी साहिब जे घर वारे उन चयो जे हाजी साहिब दवा नथा खियनि, सम्झायो। त मौलवी मोहम्मद उमर जूणे जो जेको आहे उन चयो जे हाजी साहिब दवा खियो, दवा खियणु पण सुन्नत आहे। जरा सुन्नत जो लफ़्ज़ सो तेरा जंहिं प्लेट में उहा दवा पई हुई, उहा दवा खाई विया अने उन प्लेट खे पण चटे ने साफ़ करे विया, जे सुन्नत मथे अमल कयां थो। अहिड़ा इंसान हुआ। ॾूंज वारो मुनाज़रो इन हाजी साहिब मरहूम पिन जे ख़र्ते ते लिखायूं। उहो टोटल ने टोटल विगत वाइज़ तफ़सील से लिखियल आहे, जंहिंजी शुरूआत ईअं थी थी, मुनाज़रो त शुरू थींदो इंशाअल्लाह, तंहिंखां पहिरीं जेको लिखियल आहे जे सिंध अने थर पार्क जे रेगिस्तान में थर वारो जेको हिसो आहे, हिन जो तालुको मिठी, तंहिंमें हिकिड़ो गाम डूंज आहे जिते जूणे जा क़ौम रहंदी हुई। थर जे बेसमझ अने सादा माण्हू अॼु खां तक़रीबन 40 वर पहिला जेको इल्म खां बिल्कुलु बेख़बर हुआ, जहालत आम हुई, कंहिं इंसान खे अक़ीदे जे बारे में ख़बर न हुई,
क़ुरान जी आयतें के पिंड जी रीतें मनमानियूं तशरीहों ने तफ़सीरूं करे अने उलमा ने आलिमे माण्हूअ खे गुमराह कयो हो। बिदअतूं उरूज मथे वयूं, हर क़िस्म जूं बिदअतूं उन ज़माने में थींदियूं हुयूं। पीर ने फ़क़ीर दुरवेश बुज़ुर्ग अहिड़ा इंसान जेको पिंड जी हयातीअ में क़ाल अल्लाह व क़ाल रसूल चई करे दुनिया में विया, पर पुठियां जेको नाख़ल्फ़ औलाद उन्ही जो या जेको उन्ही जा वारस बनिया, उन्ही पिंड जो पेट भरेला करे माण्हुनि खे गुमराह कयूं। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह इन गुमराही खे ख़तमु कयूं। सिंध ने थर जे तबलीग जे दौरे मथे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वेंदा हुआ। लाड़ जे हिकिड़े ॻोठ अमन आबाद में रईस अब्दुर्रहमान जरवार तालुको मातली वारा ऐं थर में अरबाब हाजी अल्लाह जुड़ियो ने अरबाब ताज मोहम्मद पीपले शहर में मेमण क़ौम जा माण्हू मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दावत से मुतासिर थिया ने तौहीद क़बूल कयूं। थर में जा मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा पहला शागिर्द ने ख़ुताबी मौलवी गुल मोहम्मद हिंगोर जा ॾीपियार वारा अने ॿिया अली मोहम्मद जूणे जा ॾूंज वारा बनिया। ॾूंज वारे अली मोहम्मद जूणे जे अने गुल मोहम्मद के वधारे में वधारे साथ ॾिने वारा उन ज़माने में फ़क़ीर गुल मोहम्मद बिलालाणी हुआ, जेको ई मुनाज़रा ॾूंज थियो तंहिंखां पहिरीं जे इंतिकाल करे विया हुआ। ॾूंज गाम है तहसील मिठी, तालुको मिठी है, ज़िलो थरपारकर। इन में हिकिड़ो मौलवी हो, मौलवी अली मोहम्मद नाले जो, जेको ज़ात जो जूणे जो हो। 10-12 वर इन ॻोठ में इन नसीहत कयईं पे, आवाज़ कयईं पे, माण्हुनि खे सम्झाइं पे, दावत अने तबलीग जो कमु जारी रखियईं ऐं शिरक अने बिदअत जेको हुई तंहिंजो रद्द कयईं। ऐं माण्हुनि खे हमेशह ई सम्झाईंदो हो जे अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुक्म जी पैरवी कयो, क़ुरान पाक के पिन जो दीन जी बुनियाद बनायो। पीर ऐं मौलवी जी जेको हथ गड़ियूं वस्तू हुई तंहिंमें पिन जे वक़्त खे न विञायो। जंहिं क़ुरान खे छॾियो दुनिया में ज़लील ने ख्वार थियो ने आख़िरत में पण थींदो। क़ुरान खे छॾे जी वजह से अॼु पंहिंजी ताक़त, हुकूमत, दबदबो, दीन जा फ़ैसिला करे जी ताक़त पण ख़तम थी वई है। इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। अल्लाह ताला कंहिं पण क़ौम खे नथो बदिलाए जेसि ताईं उहो क़ौम पिंड खे न बदिलाए। तव्हां पिंड खे बदिलायो, क़ुरान मथे अमल करे वारा बनो, अल्लाह ताला खे इज़त ॾींदो। इहा तबलीग जेको हुई, जेको ॾूंज गांव में मौलवी अली मोहम्मद साहब कंदा पिया हुआ, ही माण्हुनि खे पसंदि न आई, मुखालिफ़त शुरू थी। अने माण्हुनि चयो जे ऐं मौलवी साहब ई मिड़े ॻाल्हियूं जेको इहो न कंदा हो, ई जेको रस्म रवाज हलें पिया इन मथे क़ाइमु रहो। ऐं जेकॾहिं आखे क़ाइमु न ई रहणो, मुखालिफ़त करणी आहे, त ईअं आंजा मौलवी बुलायो, असांजा मौलवी बुलायूं था, मुनाज़रो थी वञे त हक़ ने सच ॻाल्हि जेको आहे उहो साम्हूं थिए जे केरु सचो ने केरु कूड़ो। मौलवी अली मोहम्मद जेको आहे ई चैलेंज क़बूल कयूं। उन ई टाणे 3 आलम बुलायो, मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, मौलवी मोहम्मद उमर जूणे जो ॾीपलाई रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल अज़ीज़ अरब साहब रहमतुल्लाह अलैह। ऐं सामली दुर वारा जेको आहे उन पिंड जा आलम बुलायो, जंहिंमें गुलाम मुजद्दिद शिकारपुरी, मौलवी मल्लाह कातियार वारा, मौलवी जनेसर स्टेट वारा, मौलवी अब्दुल गफूर कुंडरी वारा रहमहुल्लाह जमीअन। तंहिंखां सिवा पण मिठी छाछरी तालुके जा घणा मौलवी मौजूद हुआ। अमन अने सुकून कायम करे करे डिप्टी कमिश्नर ज़िला थरपारकर अने उन वक़्तु उते जेको पुलिस हुई उहो मौजूदु हुई। ॿिया पण घणा मुअज़्ज़ज़ अने वॾा माण्हू मौजूदु हुआ, जंहिंमें अरबाब अल्लाह जोड़ियो ख़ान रईस ने सैयद गुलाम शाह खारे वारा अने ॿिया हज़ारों मुसलमान इन मुनाज़रे में शरीक थिया हुआ। बिलाख़िर मुनाज़रे जी तारीख़ जेको हुई 14-15-16 डिसेंबर 1943 ईस्वी
मुक़रर करे में आई। यानी इन मुनाज़रे के अॼु तक़रीबन 82 वर थी विया आहिनि। ॾोंज वारे मुनाज़रे के अॼु 82 वर थी विया आहिनि। मुनाज़रो शुरू थियो तंहिंखां पहिरीं पीर जेको ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी हुआ, उन हिकिड़ो ख़त लिखियो अहले तौहीद के, तौहीद वारे माण्हू खे, मौलवी अब्दुर्रहीम बच्छमी उन जे साथी खे, जे असीं हिन 4 वस्तु मथे जेको आहे मुनाज़रो करणु चाहियूं था। पहिरियों हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु पण हयाती ऐं अॼु पण ज़िंदा ऐं तंहिं मथे। नंबर 2 तक़लीद, यानी कंहिं पण इमाम जी ॻाल्हि जेको आहे अखपूरे मञी गिनणी, हर ॻाल्हि मञी गिनणी। तंहिं मथे इस्तिआनत, यानी जेको माण्हू मरी विया आहिनि उन वटां मदद घुरणी, उन वटां दुआऊं घुरणियूं। ऐं चौथी वस्तु जेको आहे वहाबी नारी ऐं यानी अहले हदीस जेको वहाबी आहे दोज़खी। इन 4 वस्तु मथे मुनाज़रो करणु चाहियूं था। ई ख़त तंहिंजो जवाबु उन ई टाणे अब्दुल अज़ीज़ अरब साहब ॾिनो जे हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इहे साबित न आहे। इहा आपिण जी घड़ियल वस्तु आहे। क़ुरान करीम में अचे थो जे तवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत, तवक्कुल ने भरोसो उन मथे कयो जेको अल्लाह ताला ज़िंदा आहे, हमेशह ज़िंदा रहे वारो आहे, जंहिं मथे मौत की न अचींदी। अल्लाह खां सवाइ ॿिए मणी मथे मौत अचे वारी आहे। तक़लीद, यानी कंहिं पण इमाम जी हर की ॻाल्हि अख पूरे मञी गिरणी, तंहिंजी पण क़ुरान करीम में कीअं दलील न आहे। इन ही इल्ला अस्माउन सम्मयतुमूहा, ई त आप पिन जेको नाला रखी लाथा। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मदद घुरणी ई त अल्लाह खां सवाइ ॿिए खे पुकारणो। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही ला यख़्लुक़ून शैअन वहुम युख़्लक़ून अमवातुन गैरु अहया वमा यशऊरून अय्यान युबअसून। सूरह नहल आयत नंबर 20 ने 21। जे अल्लाह खां सवाइ ॿिए खे जंहिंखे पण पुकारीं था उहो कीअं पण पैदा नथा करे सघनि, उहो त पिन पैदा करे में आया आहिनि। उहो मड़े मुर्दा ऐं मोल ऐं ज़िंदा न आहिनि। अने उन खे त ई पण ख़बर न आहे जे उहे बेफरा पाछा कॾहिं उथियारे में अचींदा। पोइ वहाबी नारी ऐं यानी अहले हदीस जेको रहिया वहाबी रहिया, ई दोज़ख में वेंदा। तबाही त आम पिंड जी घड़ियल वस्तु आहे। आंजे चेस या आंजी पसंदि नापसंदि से को पण दोज़ख में या जन्नत में की न वेंदो। ऐं दारोगा या दोज़ख जा सिक्योरिटी वारा न आहियो। ही फ़ैसिला अल्लाह जे हथ में। अल्लाह जंहिंखे चाहींदो तंहिंखे दोज़ख में दाख़िल कंदो, अल्लाह चाहींदो तंहिंखे जन्नत में दाख़िल कंदो। ने पोइ मौलवी अब्दुल अज़ीज़ अरब साहब लिखियो जे इन खां सवाइ ॿिया पण कई मसइला आहिनि। समाउल मौता, जे मौलब जेको माण्हू ऐं जेको मरी विया क़बर में उसण था कन, मुहाबा या 11वीं शरीफ़ या नज़र नियाज़, ई मड़े मसइला जेको तहरीरी यानी लिखित में पाण मड़े हल कंदासीं। ॿियूं पण क़ुरान जूं कई दलीलूं सामने रखियूं। उन वक़्तु पीर मुजद्दिद जेको आहे उन चयो जे असीं तहरीरी मुनाज़रो की न कंदासीं, लिखित में नथा कयूं। बाक़ी जेको हयातुन नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी अने मौल वटां घुरणो अने मौल जेको माण्हू ऐं उन जो सुणणो क़बर में, ई 3 जेको मसइला इन मथे असीं मुबाहिसो कंदासीं, तक़रीर कंदासीं ऐं मुनाज़रो कंदासीं। जंहिंजो जवाबु अरब साहब ई लिखियो जे ऐं मुनाज़रो करणु चाहियो था त लिखित में कयो। चकर करणो खोटो, बहस करणी, इन खे अल्लाह पसंदि नथो करे। पुलिस वारो जेको हो ते कलेक्टर जेको उन पण सम्झाइनि ऐं लिखित में मुनाज़रो करे लाहियो आलम पिंड में। ने ही जेको आहे आम्हूं साम्हूं वेही बहस करणी, मुनाज़रो करणो, इन में ख़ासो की न थींदो। पण उहो जेको पीर साहिबु हुआ, उन जा मुरीद जेको हुआ उहो मञण करे तयारु न थिया। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी साहिबु जरा ॾिठो जे हाणे पीर साहिबु मुनाज़रो करे खां, तहरीरी मुनाज़रो करे खां भॼे थो, तर मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी चऊं ठीकु आहे, हाणे पंहिंजो तक़रीरी यानी मौखिक आम्हूं साम्हूं वेही करे मुनाज़रो थींदो। अने पोइ मुनाज़रो शुरू थियो। हर जमात लाइ करे 2-2 कलाक वक़्तु रखे में आयो। ऐं 3 जेको मेन मौज़ू आहे हयातुन नबी, मौलनि जो सुणणो, समाउल मौता, तंहिंखां सवाइ मुर्दे वटां मदद घुरणी, 3 मौज़ू मंज़ूर थिया। तंहिं मथे ॻाल्हि शुरू थी। तक़रीर कीअं शुरू थी, मुनाज़रो कीअं शुरू थियो, इंशाअल्लाह अगले एपिसोड में। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।